एक शख्सियत के स्टेज से सॾ करिया उनखां उन जो ही शेर चवण चाहिंदुसि। अजरक जी फुलड़ीअ में जेॾी हूंदी आहे अछाण, अजरक जी फुलड़ीअ में जेॾी हूंदी आहे अछाण, मुझे मन में एडो उजड़ो प्यार आहे अवां जे कान। अवां जी तारीफ़ जी गूंज में स्टेज ते साईं अबल सोमरो। दिल त चाहे सारी हस्ती दाव लगाइण चाहियां थो, पाण विञाए थियो प्यारा तोखे पाइण चाहियां थो। ही जो कुछ भी आऊं लिखा तो कहते को एहसान ना, तू जो ही कर्ज आ जेको आऊं चुकाइण चाहियां थो। अवां जे तारीफ़ जी गूंज में साईं अयास कुल। मेरे दिल विच तेरी तांग इमेज में अरहल विच कुरान होवे, मेरे मन विच तेरी सोच इमेज में सागर विच तूफान होवे। बिन जानी जग इवें लगदा जिवें महशर दा मैदान होवे। दिल लुचदी है उस्ताद बुखारी, तेरे आवन दा ऐलान होवे। आर्ट्स काउंसिल सखर जो सदर मुमताज बुखारी। सुरहान जाके सभा पंजी सवाल का कदा शबनम जे कतरन के निगाहों सा सलाम आयो, न कंडन के ताकी खारियो, न थुअर सरफ यारी, मगर राबेल जा नौकर ए गुलाबन जा गुलाम आयो। अवां जे तारन जी गूंज में केटीएन जो रूह रवा जान मोहब्बत फरसा। दिल ते आयो अवां युवरियन ॿियो कुछ लिखणो न आहे, ॿिया सभु लीका ड्राहे सघिबा, याद जो लीको ड्रहणो न आहे। अवां जे ताड़ियुनि जी गूंज में शुहाबुद्दीन सिद्दीकी साहब। असां सभिनी खे गॾु कंदड़ मरहबा बिल्डर जो इंतहाई अदब ऐं एहतराम सां गुज़ारिश कंदुसि साईं मोहम्मद अली मार साहब। काउंसिल जो सदर साईं सावल गाओ। इंतहाई अदब ऐं एहतराम सां गुज़ारिश कंदुसि तशरीफ़ फरमा थियनि साईं कुर्बान मलाना साहब। इंतहाई मोहब्बतुन प्यार ऐं सिकम जा सॾ कयां थो अलगफूर रेजिडेंसी दे साईं फकीर उबैदुल्ला महर साहब जन के। साईं गुलाम हुसैन लगारी साहब। गुजारिश कयूं था स्टेज ते अचण लाइ साईं दाऊद चौहान साहब। सुंदर चाचड़ साहब जिनके गुजारिश है स्टेज पे अचन। साईं जुल्फकार मेमन साहब। यसरफ एसोसिएट जो साईं आया